अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अला आलिहि व अस्हाबिल औलिया वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना वसनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व गबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत्तबिउल उलमा फ़इन्नहुम सिराजुद दुनिया व मसाबीहुल आखिरा औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। कढी दाह दर्द मां सॾ उन हिक अल्लाह खे मुख़्तसर ॻाल्हाईंदो तबियत खुलंदी इंशाअल्लाह। कढी दाह दर्द मां सॾ उन हिक अल्लाह खे ज़मीन आसमान
ज़मी आसमां जय बनाया सद उन शहनशाह के सिराज वठो उन जी राह खे जो ॾहन में ॾहकारवा मेरा सोना नबी शाना वाला मेरा सोना नबी शाना वाला की सोने दी मैं गल करां है उचिया माना वाला ततड़ी दी हुटुरे जी जानी बादल छांव करे दे जड़े रस्ते गुजरे जाने वण भी सलामी दे दे चा सोहणे दा में ना ठरा है उचिया माना वाला। काबिल एहतराम वाजिबुल एहतराम मुजाजी दोस्तों भाइरों बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मजा हिकड़ी आयत करीमा ए नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ख़ीरा अहादीस मजा हिकड़ी हदीस पाक अवां दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर मुँह पेश कई आहे। रब करीम जे दरदो आहे त अल्लाह तबारक व तआला ॿुधण ॿुधाइण सम्झण ऐं सम्झाइण खां बाद रुसी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी दोस्तन जो जानी माली तावन रब तआला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मक़बूल फरमाए। सब जो आमीन। पहिरियों मरतबा हिनी इदारे जे अंदर दोस्तन जे इसरार ऐं सिक भरे सॾ ते मां हाज़िर थियो आहियां। तादेर जेका घड़ी हिन क़ुरान वारी कचहरी क़ुरान वारी महफ़िल में वेहूं मेन मक़सद आहे अमल। अल्लाह तबारक व तआला समूरन जी हाज़री के पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मक़बूल फरमाए। हाफ़िज़न जी मकाम ते सईद मुफ्ती अब्दुल वाहिद साहब सोने अंदाज में पंहिंजे ख्यालन जो इज़हार फरमायो। सब खां पहिरियां उहे तुलबा मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि जन पंहिंजे सीनन में अल्लाह पाक जो क़ुरान समायो। सही आलम जे फजीलत भी सोने अंदाज में ॻाल्हायो। मां हिकिड़ी हदीस पाक पेश कई। नबी से फरमायो इत्तबिउल उलमा फ़इन्नहुम सिराजुद दुनिया व मसाबिहुल आखिरा औ कमा क़ाल। मुझो रहबर रसूलुल्लाह फरमायो त आलम दुनिया आखिरत जा ॾिया अथव ताबे थियो आलमन जा। ही हाफ़िज़न ऐं आलमन जी दीनी कचहरी आ भली महफ़िल आ। जैसे ताईं अल्लाह पाक जो कुरान बाकी आ त दुनिया जो जहान बाकी आ। कुरान मजीद पढ़ण ऐं पढ़ाइण वारा ही मस्जिदियूं ही मदरसा आबाद आहिनि। कुरान मजीद के पढ़ण वारा आहिनि पढ़ाइण वारा आहिनि त अल्लाह जो कुरान भी आहे। कुरान मजीद के पढ़ण पढ़ाइण वारा आबाद करण वारा हलिया विया त अल्लाह जो कुरान भी हलियो वेंदो। कुरान वयो तो दुनिया जो जहान खत्म। कायनात जे बका जो सबब ही अल्लाह जो कुरान। दुनिया जे जहान में टे शयूं आहिनि। हिक मखलूक आ ॿियो खालिक आ। जमीन आसमान मखलूक आ। पखी परिंदा ढोर जानवर जीत जणा ये मखलूक इन्हनि के खलकींदड़ हिक खालिक आ। पर हिक अहिड़ी शय आ जेका न खालिक आ न मखलूक आ। उहा कहिड़ी शय आ? उ अल्लाह जो कलाम यानी ही कुरान। कुरान अल्लाह जी सिफत आ। कुरान हुयो कुरान आहे कुरान रहंदो। पोइ मां दोस्तन खे मिसाल ॾींदो आहियां। हिकिड़ा पाड़े जा हुकूक आहिनि। उस्ताद जा शागिर्द जे मथां हक़ आहिनि। शागिर्द जा उस्ताद जे मथां हक़ आहिनि। मुर्शिद जा मुरीद जे मथां हक़ आहिनि। मुरीद जा मुर्शिद जे मथां हक़ आहिनि। ईअं ई उम्मत जे मथां रसूल जा भी
गालायो बा पुलिस मां सही गाल तो क्या तवा भी पूरा हो तो मारे केड़ो डो गालायो कोन हक हक द घणा जे गणींदा से शुमार कंदा से ते गणी कोन सकंदा ट्रिन नुक्तन ते मुख्तसर अज रखंदुस हिकड़ो आहे मोहब्बत रसूल बियो आहे अकीदत रसूल टियों आहे इताअत रसूल तवा असांजे ईमान जो बुनियाद ए असासो नबी जी मोहब्बत आ हिकड़ो इंसान आ मनसब त वडो आ कुर्सी त वडी आ माल मिलकत पैसो तो उरूज ते आ पर उन इंसान जे दिल जे अंदर नबी पाक जी मोहब्बत ना है त दुनिया में इन जड़ो को सुन्यो बियो ना है पर हिकड़ो इंसान आहे त गरीब रहण जे ला जगह ना है खाण पीण में लागरदा पर उन जी दिल नबी जे मोहब्बत सा मामूर आ त इन इंसान जड़ो हिन दुनिया जे तख्ते ते को अमीर हुई ना है नबी पाक सा मोहब्बत सहाबा कया ताबईन कया तबा ताबईन कया औलिया अल्लाह कया तवा हजरत आदम का वठी ईसा रूहुल्लाह तई नबियन जे जिंदगी जो मुतालो क्यों जेके अल्लाह पाक वफादार सच्चार दिलदार मनठार गमखार यार साथी मोहम्मद के अता क्या एड़ा बे के नबी के न मिले सीरत जे किताबन में दुआ इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा नहन जी सफाई कंदा पर अक्सर जुमेरा नबी पाक मोहम्मद मुस्तफा नह मुबारक कटींदा त सहाबा नबी पाक जा नह मुबारक मेड़े पाण में तकसीम कंदी दाड़े जो सुभान अल्लाह इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा दाढ़ी मुबारक जो खत बनाईंदा सहाबा जमीन ते वार नबी मोहम्मद अमीर जा किरणो न दींदा या मोहब्बत दाड़े जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा पाक नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबिया हजरत अमीर माविया तने दुनिया जे जहान में वजण वारो आ नजरत गजा पाक नबी इमामुल अंबिया मुझे मोहम्मद मुस्तफा जो सहाबिया हजरत अमीर माविया तने दुनिया जे जहान में वजण वारो आ पाजे पुत्र की वसीयत कंदो पियो आ नसीहत कंदो पियो आ अब्बा जने मां दुनिया जे जहान में लाडाणो करे वन्या एक मेहरबानी कजा एक कुर्ब कजा अब्बा तू मुझो अब्बो आ बाबो आ मेहरबानी जी केड़ी गाल आ अल्लाह अकबर कबीरा हजरत अमीर माविया पाजे पुत्र के चोदो पियो आ अब्बा जने मां दुनिया जे जहान में गलियो वन्या माके गुस्ल दिनो वले कफन दिनो वले जने मां अमीर माविया जे जिस्म के कब्र में लाए एकड़ी मेहरबानी कजा कफन वारो कपड़ो मुझे मोत लाए करे अल्लाह अकबर कबीरा हजरत अमीर माविया पुत्र के चोदो पियो आ अब्बा घर जे अंदर नबी पाक मोहम्मद करीम जा जुल्फ मुबारक जमो कया थमाए ना मुबारक जमो कया थमाए हजरत अमीर माविया पादे पुत्र के चोदो पियो आ नबी पाक मोहम्मद करीम जा जुल्फ मुबारक मुझे अखड़न ते रख जा नबी पाक मोहम्मद करीम जा ना मुबारक मुझे चपड़न ते रख जा ता तक कयामत अमीर माविया जे कब्र जे मथा रब जी रहमत वसंदी रहे या सहाबा जी मोहब्बत आ चोन सुभान अल्लाह नवरत गया अल्लाह अकबर कबीरा जंगे बदर जो मैदान पाक नबी मोहम्मद मुस्तफा मुझो मुजाहिद मोहम्मद नबी पांजे यारन सा जहाद वाले मैदान में बीठो आ मां वादन में चोदो आ ओडो सालम बीठा एडो मोहम्मद आलम बीठा ओडो गद्दार बीठा एडो नबी जा यार बीठा ओडो गद्दार बीठा एडो सच्चार बीठा पाक नबी मुझे मोहम्मद मुस्तफा जंगे बदर जे मौके ते ऐलान फरमायो केड़ो मुझो मोहम्मद ऐलान कंदो पियो आ ओ बदर में अचण वारो पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए मैदान जे हुदूद में रही करे जंग यानी लड़ाई लड़जे या त सरियाम निकरी करे ऐलान कजे नजर कजा पाक नबी मुझे मोहम्मद जो सहाबिया अबू बकर सिद्दीक चौन सुभान अल्लाह
डाढ़िया तो सुभान अल्लाह नज़र कया जनाबे सिद्दीक़ अकबर आयो आका कुर्बान वञा जान खपे अबू बकर हाज़रा माल खपे अबू बकर हाज़रा औलाद खपे अबू बकर हाज़रा वरी हज़रत उमर आयो आका उमर जी जान भी हाज़रा माल भी हाज़रा औलाद भी हाज़रा पर पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए अबू बकर उमर तमा पांचे जगह ते सही हो मां ॾिसंदो पियो आ ते त मक्के जा सहाबा सारा मां मोहम्मद करीम सां तैयार ॾिसां त सही मदीने जा केड़ा यार तैयार बुखारी जुल्द नंबर अव्वल वाक़ियो ईंदो आ पाक नबी मुझे मोहम्मद जो सहाबी आ हज़रत साद इब्ने मुआज़ रज़ी अल्लाह तआला अन्हु निकरी आयो अल्लाह अकबर कबीरा जंगे बदर जे मैदान दे एड़ी त तकरीर कया नज़र कया जंहिंजी अरशन ते धूम मची वई आ हज़रत साद इब्ने मुआज़ रज़ी अल्लाह तआला अन्हु चवंदो पियो आका घबरायो ना जेकर अज जंगे बदर जे मैदान ते बीठाऊं अरे मैदान जे हद में रही करे लड़ाई कोन लड़बी आका सरियाम दुश्मन सां लड़नो आ हज़रत सैद इब्ने मुआज़ रज़ी अल्लाह तआला अन्हु चवंदो पियो आका कुर्बान वञे जेकर सजे पासे ना दुश्मन ईंदा तव्हांखे मदीने जा यार मिलंदा खबे ॾों ईंदा अॻियों ईंदा पोयों ईंदा तव्हांखे मदीने जा यार मिलंदा आका घबरायो ना अॼु दुश्मन सां एड़ी लड़ाई लड़बी जो मोहम्मद जी दिल ठरी पवंदे चवो सुभान अल्लाह ये मदीने जा सहाबा तोखे अल्लाह वारे अजीब जुमला चया चवो सुभान अल्लाह दिल मदीनो ई मदीनो थी सुबह शाम करे डाढ़े तो सुभान अल्लाह दिल मदीनो ई मदीनो थी सुबह शाम करे वनिया काज अंगण मां वनिया काज अंगण मां अचा सलाम भरे दिल मदीनो ई मदीनो थी सुबह शाम करे डाढ़ा तो सुभान अल्लाह नज़र कया ये नबी पाक मोहम्मद मुस्तफा जा सहाबा चवो सुभान अल्लाह पाक नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओद जो मैदान आ जॾहिं काफ़िरन ज़ालिमन शैतान गाल गुलाई आ त मुसलमान जो नबी मोहम्मद मुस्तफा दुनिया जे जहान में कोन रहियो आ नज़र कया पाक नबी मुझ मोहम्मद मुस्तफा जे हिकड़ी कुराड़ी सहाबियाणी आ अखियुनि ते पटी बदलना ओद जे मैदान में ईंदी पई आ नबी पाक मोहम्मद करीम जो काफ़िलो मिलियो आ अम्मा काॾे वेंदी पई आ अम्मा कुराड़ी चौंदी पया ज़ालिमन गाल गुलाई आ त मुझो सोनो मोहम्मद मुस्तफा दुनिया जे जहान में न रहियो आ अम्मा पटी अखियुनि ते छाजे करे बदलना सहाबियाणी चौंदी पया उन नज़र जी मांखे ज़रूरत ई न आहे जो नबी पाक मोहम्मद करीम खे रत में रंगीन करंदे ज़मीन ते ॾिसां नज़र कया थोड़ी अॻिते आई आ अम्मा तुंहिंजो मुड़ुस बि दुनिया जे जहान में हलियो उहा नबी पाक मोहम्मद मुस्तफा जे सहाबियाणी चौंदी पया बाके पांजे मुड़स जी परवाह न आहे आयशा ए खदीजा जे आयशा ए खदीजा जे मुड़स मोहम्मद जो हवालो ॾियो नज़र कया अञा अम्मा अॻिते आई आ अम्मा तुंहिंजो भाउ बि तपजी वियो सहाबियाणी चवंदी पई आ बाके पांजे भाउ जी परवाह न आहे शीमा जो भाउ मोहम्मद कीअं आ नज़र कया ये नबी पाक मोहम्मद मुस्तफा जूं सहाबियाणियूं मुहब्बत एडी आ नज़र कया मां बादन में चवंदो आ अबू बकर के मकाम तो मिले निस्बत मोहम्मद जे करे हज़रत उमर के मकाम मिलियो आ निस्बत मोहम्मद जे करे हज़रत उस्मान के मकाम मिलियो आ निस्बत मोहम्मद जे करे हज़रत अली के मकाम तो मिले निस्बत मोहम्मद जे करे नबी पाक मोहम्मद मुस्तफा जो सांवरो सहाबी हज़रत बिलाल चवो सुभान अल्लाह नज़र कया नज़र कया पाक नबी मुझ मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत बिलाल नबी पाक मोहम्मद करीम जो दीवानो परवानो कीअं बणियो आ तालीम याफ्ता दौर आ मुखों वॾा वेठा तजर्बेकार वेठा रोज़ आलमन खां इल्मी नुक्ता ॿुधंदा पिया नज़र कया पाक नबी मुझ मोहम्मद मुस्तफा गॾु केरा सिद्दीक़ अकबर आ आका दा गुलाम अव्वल आका दा गुलाम अव्वल अबू बकर सिद्दीक़ अकबर है
आका दा गुलाम अव्वल अबू बकर सिद्दीक अकबर है, सहाबा दा इमाम अव्वल अबू बकर सिद्दीक अकबर, सहाबा दा गुलाम सहाबा दा इमाम अव्वल अबू बकर सिद्दीक अकबर। कौन सुभान अल्लाह। नजर गजा पाक नबी मुझ मोहम्मद मुस्तफा जनाबे अबू बकर सिद्दीक सामी दो पयो हजरत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु जे 28 साल उमैया जो बकरियों चारियो हजरत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु बकरियों चारी दो पयो रहमत वारो नबी बरकत वारो नबी पाक नबी मुझ मोहम्मद मुस्तफा गुर दो पयो। नजर गजा इमामुल अंबिया मुझे मोहम्मद करीम के उन भी लगिया भुख भी लगिया पाक नबी मुझ मोहम्मद दो फरमाए अबू बकर सामो धनारो बीठो बकरियों चरंदियों पयो जनाबे सिद्दीक अकबर साए हजरत बिलाल के सदे आयो हजरत बिलाल ईंदो पयो पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए मां मोहम्मद करीम के उन भी लगिया भुख भी लगिया खीर जी जरूरत हजरत बिलाल चोदो पयो सही मां त नौकरा मां त गुलाम सही हे त बकरियों मुझो कुर मां पराए बकन मां तवा के खीर कदी किए जा नजर कजा पाक नबी मुझे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नजर एकड़ी बीमार बकरी ते पया इमामुल अंबिया मुझे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए दो पर जेका सामो लागर बकरी बैठिया बकरी के दकाया हजरत बिलाल चोदो पियो सही मां के 28 साल जो जालिम जो बकरी चारी दे गुजरिया 3 साल बकरी खीर को खत्म लागर दा कोन दींदिया जनाबे अबू बकर के तपतो जे मोहम्मद चौंदो जवाब न दीबो हजरत बिलाल साए जियो जो बकरी काए आयो पाक नबी मुझे मोहम्मद मुस्तफा पाजे नबूवत वारो हथ मुबारक बकरी ते घुमायो बकरी ओ अगो ट्रमी पया हजरत अबू बकर चौंदो पियो यार बिलाल तू बर्तन खणिया तू भी पी करे ढो कले मुझो मोहम्मद भी पीनो अबू बकर भी पीनो तुजा था भरजी विंदा पर बकरी मो खीर को न खुटंदो नजर गजा जनाबे अबू बकर सिद्दीक साईं खीर प्याले में विझंदो पियो खीर प्याले जे अंदर ईमान बिलाल जे दिल जे अंदर चौन सुभान अल्लाह। नजर गजा हजरत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु तफसील में कोन पियो जने पाक नबी मोहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ियो जने उमैया दे ईंदो पियो उमैया चोदो पियो ओ बिलाल मानी दींदो पियो अटो लटो कपड़ो मां दींदो पियो वरी कलमा मोहम्मद मुस्तफा जा पढ़दो पियो हजरत बिलाल चोदो पियो मां बैयत मोहम्मद सा कया टुकर थी वींदो मां पर कलमे जी दामन न छड़ींदो मां हजरत बिलाल के जोर जो टेम हथन में मेखा लगी वयो जंजीर लगिया हजरत बिलाल के मारी दो पियो कदे अबू जेलो मारी दो पियो कदे मक्के जे गलन में हजरत बिलाल जे कंध मुबारक में रस्सी वजी करे गेलो वींदो पियो वो हजरत बिलाल जे मुंड में अर्ज कियो तफसील में कोन पियो जनाबे अबू बकर सिद्दीक ईंदो पियो उमैया दे आयो जालिमन मिस्कीन बिलाल के चादे करे मारी दो पियो हजरत अबू बकर सिद्दीक चोदो पियो अजो कयूं था वापार उमैया चोदो पियो बिलाल जे बदले में एको गोरो बिला एकड़ो गुलाम भी वठंदो मां 2000 दिरहम भी वठंदो मां हजरत अबू बकर सिद्दीक चोदो पियो सौदो सस्तो चौन सुभान अल्लाह सौदो सस्तो जने अबू बकर सिद्दीक साईं वापारो करे ईंदो पियो नजर गजा अल्लाह अकबर कबीरा उमैया चोदो पियो अबू बकर ॾाढो सादो हे त हबशी बिलाल कारड़ो बिलाल जे सदके में गोरो गुलाम ॾींदो पियो 2000 दिरहम भी वता मां जनाबे सिद्दीक अकबर चोदो पियो जे रब करीम जे कब्ज़े कुदरत में अबू बकर जी जान जेकर इहो मुतालबो करे अबू बकर तू गुलाम थी त बिलाल आजाद गया त अबू बकर तो फरमाया मैं तैयार हूं चौन सुभान अल्लाह मां जी तैयारी हुई अबू बकर सिद्दीक चोदो पियो सोन जो कदर सोना रखे सोन जो कदर सोना रगे लोह जो कदर लोहा रगे तुझे यमन जी बादशाही एक पासे पर कारड़ो सांवरो बिलाल मथे
चओ न सुभान अल्लाह। तेरे नबी पाक मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हज़रत बिलाल के आज़ाद कराए अबू बकर सिद्दीक वठी आयो। पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए नजर कजा जनाबे अबू बकर सिद्दीक साए हज़रत बिलाल के आज़ाद कराए नबी पाक मोहम्मद रे आयो। अल्लाह पाक जनाबे जिब्रील के मोकलियो उन बिलाल जे एज़ाद जे बदले अबू बकर के मां रब जा सलाम चया। नजर कजा पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए अबू बकर बिलाल के दो आज़ाद किया करे आयो। पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए अबू बकर बिलाल जे व्यापार जी बयानी मां के बुधा ता त मोहम्मद बिन खरीदारी में शामिल थी वने। चओ न सुभान अल्लाह। ॾाढा तो सुभान अल्लाह। ओ हज़रत बिलाल जने आज़ाद थी करे नबी पाक मोहम्मद मुस्तफा जे महफिल में आयो। पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए मां बादन में चोदो को मीर जो मुंशिया को एमएन जो मुंशिया को पीर जो मुंशिया हज़रत बिलाल मोहम्मद मुस्तफा जे घर जो मुंशिया। पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए बिलाल जो मां मोहम्मद करीम जे घर जो निगराने आला तू। चओ न सुभान अल्लाह। निगराने आला तू निगहबान भी तू नजर कजा। अगर जेके पाक नबी मुझ मोहम्मद करीम दे मेहमान ईंदा हज़रत बिलाल खिदमत कंदो पर नजर कजा को एड़ो भी दौर अचियो मुझो मोहम्मद मुस्तफा दा मिस्कीन पैगंबर हज़रत बिलाल मदीने जे यहूदी का कर्ज वठंदो एतरो त कर्ज थियो। मां सीरत जे किताबन में पढ़ियो हज़रत अल्लामा जोज़ी रहमतुल्लाह अलैह नवाके की तफसील सा बयान कयो नजर कजा। हज़रत बिलाल साईं मस्जिद नबी में आज़ान ॾींदो पियो मक्के जो मौज़न हज़रत अबू महज़ूर मदीने जो मौज़न हज़रत बिलाल। चओ न सुभान अल्लाह। नजर कजा हज़रत बिलाल साईं आज़ान ॾींदो पियो मदीने जो यहूदी आयो। हज़रत बिलाल आज़ान जीअं जो पूरी कई हज़रत बिलाल के चवंदो पियो बिलाल यार तुझे मथां वॾो कर्ज थियो चइनि 4 ॾींहं ॾींदो पियो 4 ॾींहंनि जे अंदरि जे कर्ज तूं अदा न कयो त मके वारो दौर यादि ॾिवाईंदो मां। नजर कजा पाक नबी मोहम्मद मुस्तफा इशा जी नमाज़ पढ़ी करे मुसल्ले ते वेठा। बिलाल नबी पाक मोहम्मद करीम दे कदमन में आयो पर अखिन में गोड़ा। पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए बिलाल यार छाजे करे रोदो पियो हज़रत बिलाल रोई करे चोदो पियो आका कुर्बान वञा से मदीने जो दुकानदार यहूदी मां सामान सौदो खणंदो से मां के ताना ॾींदो पियो जे 4 ॾींहं जे अंदरि तू मुझो कर्ज अदा न कयो त मके वारो दौर यादि ॾिवाईंदो मां। आका बिलाल कमज़ोर थी चुको पोड़ो थी चुको सही उमैया वारा फट मां बिलाल को न्या को वञा सही मां में सह बनाए मां के मोकल जो त मदीने जेके मुसलमानन जे बस्ती में वञे कमाए करे तो मोहम्मद जो कर्ज लाया। आका मां के पतो बिलाल भी गरीब मुझो मोहम्मद भी मिस्कीन पैगंबर नजर कजा। पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए बिलाल घबराए न सुबह रब फैसलो कंदो। चओ न सुभान अल्लाह। नजर कजा पाक नबी मोहम्मद मुस्तफा मुसल्लो विछाए करे रोई पया। इमामुल अंबिया मुझो मोहम्मद मुस्तफा दुआ घुरंदो पियो अल्लाह अल्लाह बिलाल जी के भी मदद फरमा। अल्लाह तोखे त इल्म बिलाल को सवा तुझो मोहम्मद नबी रही कोन सघंदो अल्लाह बिलाल जो तकलीफ़ मां मोहम्मद को बर्दाश्त कोन थींदो। नजर कजा पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सारी रात रोंदा रहा। सुबह जी बाद नमाज नबी पाक मोहम्मद करीम पढ़ाए। अबू बकर भी पांजे घर रवानो हज़रत उमर भी रवानो हज़रत उस्मान भी रवानो हज़रत अली भी रवानो हज़रत बिलाल भी निकरी करे नजर तकजा के कम कार सामी दो पयो। सुबह जो टेम मदीने जो एकड़ो रहीसा नबी पाक मोहम्मद करीम रे 4 उट सामान सोदो भरे करे हदिया मोहम्मद पाक रे खणी आयो। चओ न सुभान अल्लाह। हज़रत बिलाल ने नबी पाक मोहम्मद मुस्तफा न्यापो मोकलियो दुनिया के जहान में बहस्तियूं थी गुजरियो जे जो मोहम्मद करीम इंतजार कयो हिकु उमर बियो बिलाल।
चओ न सुभान अल्लाह। पाक नबी मुझे मोहम्मद मुस्तफा उन सहाबी के फरमायो वने बिलाल के वठिया जने हजरत बिलाल साईं आयो पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए बिलाल 4 उठ सामान सौदा मां मोहम्मद करीम ने रब मोकलिया दे विक्रो करे मदीने जे यहूदी जो कर्ज भी अदा कर जेको सामान बचई मदीनन जे गरीबन में तकसीम फरमा। चओ न सुभान अल्लाह। यो हजरत बिलाल दाढ़िया तो सुभान अल्लाह नजर दगजा हत बिलाल साईं जने इब्तिदा में आज़ान दींदो आ त धीरे धीरे आज़ान दींदो आ मदीने जा कुछ मानो नबी पाक मोहम्मद करीम दे आया आका बिलाल दे आज़ान में पावर ना है ताकत ना है सीन जे जगह ते सीन चोंदो आ अशहद वाली जगह ते असहद चोंदो आ सही बिलाल जो आज़ान असा के काबिल कबूल ना है नबी पाक मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐन बिलाल काथे आ बिलाल हजरत बिलाल आयो पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए माबादन में चोंदो आ को हस्ती जो नबी आ को वस्ती जो नबी आ को इलाके जो नबी आ को कौम जो नबी आ को खत्ते जो नबी आ को डिवीजन जो नबी आ को इलाके जो नबी आ को इहाते जो नबी आ पर मोहम्मद मुस्तफा वो नबी आ शिमाल जो नबी आ जुनूब जो नबी आ मशरिक जो नबी आ मगरिब जो नबी आ इमामन जो नबी आ अदीलन जो नबिया शहीदन जो नबिया गाजन जो नबिया अरबिन जो नबिया अजमिन जो नबिया नूरिन जो नबिया नारिन जो नबिया मुहक्किकन जो नबिया मुदक्किकन जो नबिया मुफस्सिरन जो नबिया आलमन जो नबिया तालिबन जो नबिया सालगन जो नबिया मोहम्मद मुस्तफा तो नबियन जो नबिया। साजो भेटू साजो शोरा चर्या चाहो मुझो प्रियोरा चर्या चाहो मुझो प्रियोरा साजो भेटो साजो शोरा चर्या चाहो मुझो प्रियोरा ठयोगी से ठयोगी शेरो ना जो डिठम चंड रात चोॾीअ जो चंड्रो चोॾीअ जो भी चोरा चर्या चाहो मुझो प्रियोरा। ॾाढा तो सुभान अल्लाह तफसीर में को न पियो वञा मदीने जा माण्हू नबी पाक मोहम्मद करीम रे तां खणी आया आका जेको तू मुअज़्ज़िन रखियो आ हिकु त आवाज़ में पावर न आहे नबी पाक मोहम्मद मुस्तफा फरमायो बिलाल मां मोहम्मद मुस्तफा तोखे मना कंदो पियो आ अॼु खां बाद आज़ान न ॾींदो कर अल्लाह अकबर कबीरा हाय कोर्ट बिलाल खे हुकुम ॾिनो आ आज़ान चोड़ो न आहे हद बिलाल सुप्रीम कोर्ट में केस खणी वियो आ रब जी कोर्ट में पहुतो आ चओ न सुभान अल्लाह। जॾहिं नबी पाक मोहम्मद मुस्तफा ये जुमला फरमाया बिलाल अॼु खां बाद मौसम तब्दील थींदो अत बिलाल जे अखियुनि में पाणी वही आयो छुरी खणी करे ज़बान ते रखी करे चवंदो पियो आ ओ अर्श वारा अल्लाह या त आसान तब्दील कर या ज़बान तब्दील कर। चओ न सुभान अल्लाह। हत बिलाल जॾहिं इहे जुमला चया रब पाक जनाब जिब्रील खे मोकिलियो आ वञ मुंहिंजे मोहम्मद करीम खे चओ वञ मुंहिंजे मोहम्मद करीम खे दिलि जाए रे हबीब जाते इमाम मोहम्मद हूंदो उते मोहसिन बिलाल हूंदो असहद चवण बिलाल जो कम आ कबूल करणो मां रब करीम जो कम आ। सुभान अल्लाह। अचो बिलाल जो मकाम समझाया हत बिलाल नबी पाक मोहम्मद करीम के चयो आका मां बिलाल के शादी जो शौक़ थियो आ सुभान अल्लाह। हत बिलाल खिली करे चवंदो पियो आका मां ॾिसण जो सादो रंग जो कारो आ दिल पर नबी मां के संग केरो ॾींदो पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए बिलाल घबराए ना नबी पाक मोहम्मद मुस्तफा अंसार सहाबा मुहाजिर सहाबा में ऐलान फरमायो यारो बिलाल के शादी निकाह जो शौक़ थियो आ नज़र कजा सीर जे किताब में वाक़ियो ईंदो आ सहाबा जो कतारूं लगी वयो आका बिलाल जो
हथ रखणो बिलाल जो कम आहे, रिश्तो जणो असां जो कम आहे। बिलाल ॾिसण जो सादो आहे पर नज़र त गजा दिल जो मोतीअ जो दाणो आहे। हथ उमर जो ज़मानो आहे, हथ बिलाल बिलाल साईं ईंदो आहे, उमर साईं चवंदो पियो आहे सैयदना बिलाल सैयदना बिलाल। उमर उथी करे चवंदो पियो आहे हे बिलाल नाहे मां उमर जो भी सरदार आहे। चो न सुभान अल्लाह नज़र कजा वो हज़रत बिलाल जॾहिं नबी पाक मुहम्मद मुस्तफा दुनिया जे जान मो लाडाणो करे हद बिलाल कॾहिं घर मस्जिद में वेंदो पियो आहे, कॾहिं ॿाहिरि वेंदो पियो आहे। जे मुसल्ले ते मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा नमाज़ पढ़ंदो आहे, मुसल्ले खे हथनि में खणी करे चवंदो पियो आहे मुसल्ला उहो मोहम्मद खां जुदा थी वियो। कॾहिं ख़ुतबे जी लठ खे खणंदो पियो आहे, लठ तोखां मुंहिंजो मोहम्मद करीम जुदा थी वियो। कॾहिं अम्मा आशा जे उन दरवाज़े जे कड़े के पकड़े करे चवंदो पियो आहे यार तोखां मोहम्मद जुदा थी वियो। हद बिलाल जे अखियुनि में ॻोढ़ा। अबू बकर सिद्दीक़ दो फरमाए बिलाल घबराए न, रब जे रज़ा ते राज़ी रहणो आहे। मां सीरत जे किताबनि में पढ़ियो आहे 5 ॾींहं नबी पाक मोहम्मद करीम जे वफ़ात के गुज़रिया। हद अबू बकर सिद्दीक़ करे हज़रत बिलाल अर्ज़ खणी आयो जनाब सिद्दीक़ अकबर तुंहिंजा मुंहिंजे मथां एहसान वॾा थोड़ा, तूं मुंहिंजो मालिक आहे। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत बिलाल चवंदो पियो आहे जे मोहम्मद मुस्तफा जे करे मदीने में रहणो उहो मोहम्मद दुनिया में न रहियो आहे, मूंखे मज़ो कोन ईंदो पियो आहे। मोकल मिले त शाम जे मुल्क हलियो वञा। उहो हज़रत बिलाल जे मां मुंड में अर्ज़ कयो आहे तफ़सील में कोन पियो वञा। अल्लाह अकबर कबीरा के ॾींहं गुज़री आहे, को वक़्तु गुज़री वियो। ख्वाब जे अंदरि नबी पाक मोहम्मद करीम जो दीदार जो नबी पाक फरमाया यार बिलाल एतिरी मां मोहम्मद खां जुदा आहे। चो न सुभान अल्लाह। सुबुह जो टाइम थियो आहे, हद बिलाल बिस्तरो खणी करे नबी पाक मोहम्मद जे मदीने में पहुतो आहे। हद बिलाल नबी पाक मोहम्मद करीम जे कब्र मुबारक के लिपेटी करे रोईंदो पियो आहे आका तुंहिंजो गुलाम बिलाल आयो आहे। नज़र कया सारा मदीने जा माण्हू गॾु थी आया। नबी पाक मोहम्मद जो मुअज़्ज़िन आयो आहे। मदीने जा माण्हू अर्ज़ करण लॻा यार बिलाल इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जे वक़्त वारी अज़ान ॿुधा। हद बिलाल तो फरमाया नन्ना मां आज़ान चोदुम पांजे मोहम्मद करीम के सामो ॾिसंदो हुयुमि, उहो मुंहिंजो मोहम्मद दुनिया में कोन रहियो आहे। बिलाल में दम ही न आहे, ताक़त ही न आहे जो मां आज़ान चई सघां। वरी इमाम हसन हुसैन आया। सुभान अल्लाह। नज़र कजा बचड़ा इमाम हसन हुसैन आया। हद बिलाल के चवण लगा हज़रत बिलाल तो फरमाए पुट मां सुञाणी दो तव्हां के पियो हे तव्हां जा उहे चप मुबारक कॾहिं कॾहिं मुंहिंजो मोहम्मद चुमंदो तव्हां जे ॿारनि के मुंहिंजो मोहम्मद सिंगंदो। तव्हां नबी पाक मोहम्मद करीम जे कुल्हनि ते सवारी कई आहे। हद बिलाल तो फरमाए बचो तव्हां सां वाइदो पियो कयां, वचन पियो कयां। सुबुह जी आज़ान बिलाल ॾींदो। हद बिलाल जॾहिं मदीने जे अंदर बिलाल सुबुह जी आज़ान ॾिनी आहे। चओ न सुभान अल्लाह। सारा मदीने जा माण्हू निकिरी आया। हिकिड़ा ईअं पिया चवनि थी सघंदो आहे, थी सघंदो आहे, थी सघंदो आहे, थी सघंदो आहे मोहम्मद जो मुअज़्ज़िन आयो आहे त इमाम भी आयो हूंदो। चओ न सुभान अल्लाह। हज़रत बिलाल पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जॾहिं मेराज ते विया। सुभान अल्लाह। मुझो पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए हूरन जी कतार लगी वई। इमामुल अंबिया कऊर के फरमायो तुझो निकाह अबू बकर सां, बीअ के चयो तुझो उमर सां, टीह के चयो तुझो उस्मान सां, तुझो अली सां, तुझो तलहा सां, तुझो सुहेब सां, तुझो ज़ुबैर सां। मुझो मोहम्मद तो फरमाए एक वडे कद वारी हूर निकरी आए। नबी पाक मुझो मोहम्मद तो फरमाए तुझो घोट बिलाल ॾाढा तो सुभान अल्लाह। भावे अॻिते यार बिठाल ॾाढे तो सुभान। भावे अॻिते यार बिठाल भावे पेरां दे में खां पाल में कलमा नहीं छॾणा 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 में कलमा नहीं छॾणा। सुभान अल्लाह। बिलाल जी मोहब्बत या रब से पांजे कुरान में ये जुमला फरमाया फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम
कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाहु व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह ने पांजे कुरान में तो फरमाए जगरे चाहो था मां अल्लाह तवा के पांजो प्यारो बनाया त तू प्यार क्यों मुझे मोहम्मद सा अज अद क्यों इंशाअल्लाह तो पांजी जिंदगी नबी पाक महबूब मुस्तफ़ा करीम जे तरीके मुताबिक गुजार भी ऐ पांजे बच्चन के कुरान वारी तालीम देवा। मेको साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा दुनिया मानी जे कढा पर मानी मुलन जे कढा या इज्जत रब जे कुरान जी इज्जत अल्लाह पाक जे रब जे कुरान जी। नबी पाक मुझे महबूब फरमायो बुखारी जी हदीस हुजूर फरमायो जन्नत जे गेट ते शहीद और कुरान वारे जो इल्मी बस थींदो। शहीद चोंदो त पेरा जन्नत में मां वन्ना, आलम चोंदो कुरान वारो चोंदो पेरा जन्नत में मां वन्ना। पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए अल्लाह पाक जा मलाइक वकील थी करे अल्लाह जे कोर्ट में केस खड़ी। रब फरमाइंदो कुरान वारे खां भी दलील वठो, शहीद खां भी दलील वठो। शहीद चोंदो मां रब जे नाले ते बच्चा कुर्बान किया, माल कुर्बान कियो, जान कुर्बान कई, जन्नत में वञणो मुंहिंजो हक आ। कुरान वारे के चोंदा तू दलील दे, यो कुरान वारो चोंदो ए शहीद जेकॾहिं शहादत जो बदलो शहादत जो इनाम मां अल्लाह जे कुरान मां खोले खोले न ॿुधायां हा त तू कुर्बान कीअं थे। हुजूर फरमायो त अल्लाह तबारक व तआला भी कुरान वारे जे हक में पहिरियां पहिरियां जन्नत में वञण जो हुक्म ॾींदो। यो कुरान वारे जो मकाम था। अद के इंशाअल्लाह पांजे बच्चन के कुरान वारी तालीम दे। अल्हम्दुलिल्लाह हिनी टेम तई तौहीद जा तराना हुजूर जी हुजूर जो शान उलमा बुधायो नात ख़ुरान बयान कयो। हजरत हसन रज़ी अल्लाह तआला न एक जगह ते बीठो मां किताब में पढ़ियो आ त 200 जे करीब नबी पाक जा सहाबा शायर हा कदर कंदा क्यों नात ख़ुरान जो। हजरत हसन के के चयो त हुजूर जे शान में शेर लिख त मुझो मोहम्मद मशहूर थे। हजरत हसन साईं जुमला फरमाया हसन शेरन में तारीफ मोहम्मद जी कंदो आ पर मशहूर हसन थींदो। मुझो मोहम्मद अग में मशहूर दाड़ा जो सुभान अल्लाह उन पैगंबर करीम जी तारीफ अली। अल्लाह तबारक व तआला तवा सा समूरन के अमल करने जी तौफीक नसीब फरमाए। जरे बच्चन कुरान पाक सीने में समायो फिर अल्लाह तबारक व तआला इन बचड़न के भी नेक साले बनाए रब पाक के दीन वाले राह रस्ते में कबूल फरमाए। जे वालदैन के जस्से मुबारक आ जिने बचड़न सीने में कुरान सांडियो आ या वडी वडी एजाज जी गाला एक मामूली डिग्री ना है। असा के याद आ साईं मोहम्मद मुराद हाले जी रहमतुल्लाह अलैह बुधाउंद मां बुखारी साईं वट पढ़ी आ। साईं फैजुल आड़े हदीस पढ़ाई आखिरी वो साईं टेम जुमला फरमाया त मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जरे पांजे मनसब खिलाफत हुयो साईं जिला जहाज इंतजार में न पियो बीए कोई में एमपी हो जे के जे करे इंतजार आ जे मुफ्ती महमूद जे करे जे न मुल्ला जे करे असा सबूर के इंतजार करे तमा लोड़ायो आ। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह साईं फरमाइंदा जरे उनी जगह ते आया उनी जहाज में आया ते एकड़े मराज साईं फलाणो मानू तवा जे ला ही जुमला चवण चवे पियो त मुफ्ती साहब फरमायो छडियो दियोस को जमानो आयो को टेम आयो जरे उनजी कुर्सी हुआ हली वई सागो उनी एयरपोर्ट ते साईं फरमाइंदा त उने मानू जे ला जहाज इंतजार में न पियो बीए। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमायो इनके अचण जो आयो जहाज में त मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमायो कल तुझी कुर्सी हुई त तुझी इज्जत हुई, तुझी कुर्सी हुई त तुझी इज्जत हुई। मुफ्ती महमूद कल भी मुफ्ती हो अज भी मुफ्ती आए। मुफ्ती महमूद दुनिया के जहान में वेंदो पर मुफ्ती जो लेबल महमूद तो नवी कुरान वारी उहा डिग्री आ। आज के इंशाअल्लाह पांजे बच्चन के कुरान वारी तालीम दे केर पे चवे त मुल्ला भुख ते मरदा मां गरीब अगर हारी जो बार आया अज दुनिया में माके इज्जत मिले थी ते इज्जत अल्लाह जे कुरान जी। मां दोस्तन के चोदो आ केतरो भी मुतबर होजे रमजान जे महीने में ये गरीब हाफिज आलिम मुसल्ले ते भी करे तरावियों पढ़ाइना कपड़ा सादा पर डीसी जो भी इमाम जो बीठो
या इज्जत रब जे कुरान जी आज को इंशाअल्लाह पांजे बच्चन के जो या कुरान वाली तालीम देवाई ए नमाज जी पाबंदी थींदी जेके नबी अलैहिस्सलाम जा हुक्म अल्लाह ए अल्लाह दे रसूल जे चवण ते हलंदा दे इंशाअल्लाह दुनिया भी बनजी पौंदी आखिरत भी बनजी पौंदी। अल्लाह तबारक व तआला उलमा जी हाज़री तमाम दोस्तन जी तशरीफ आवरी इन पुरमुसरत मौके ते दोस्तन जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मकबूल फरमाए। मोरन जड़ा मोर वया मीर मरी जवानन जे जाए ते वेठा चिबड़ चढ़ी अन्न ॾींदा हा उथंदे से सलाह व्या त सड़ी हक़ नाहे हकीकत में व्या हाकिम भी त खरी सराज उहे थींदा बरी जे सजदा क्या सुभान जा वमा अलैना इल्लल बलाग। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खैरिल अंबिया अल्लाहुम्मा आतना लिसानन शाकिरा अल्लाहुम्मा आतना औलादन सालिहा अल्लाहुम्मा आतना सेहतन आजला। मुंजा रब करीम जेको आलमन तुझो कलाम पढ़ियो तुलबा जो कुरान पाक जो ख़त्म पूरो कियो आ मुंजा अल्लाह इन कुरान पाक जो अदर अजीम असां पांजे पैगंबर करीम जे हवाले पिया कयूं सवाल को नबी तब ताबीन सहाबा मुंजा अल्लाह जेके इन उम्मत जा मुसलमान मर्द या औरतूं दुनिया जे जहान मो लालणो करे विया अल्लाह इन कुरान पाक जो अजर उन के अता फरमा। मुंजा अल्लाह उन मरहुमन जो दुनिया वारी कमियों कोताहियों माफ फरमा अल्लाह उन जे दर्जात की बुलंद फरमा। मुंजा रब करीम दोस्तन जो तुझे हिन कुरान पढ़ाने वाले मौके ते जानी माली तावन क्यों आ मुंजा अल्लाह दोस्तन जो जानी माली तावन पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मकबूल फरमा। मुंजा अल्लाह इन मस्जिद के इन इदारे के ता क़यामत आबाद फरमा। मुंजा अल्लाह जे तुझे घर के आबाद कई वेठान अल्लाह उनजा अजा आबाद फरमा। मुंजा अल्लाह जे हिन इदारे जे अंदर जेके तुलबा पढ़न पिया मुंजा अल्लाह समूरन बचन के कुरान वाली तालीम नसीब फरमा। मुंजा अल्लाह से समूरन बचन के दीन जो राह में कबूल फरमा। मुंजा अल्लाह मुखलिस थी करे पढ़न समूर के तौफीक नसीब फरमा। तुलबा सुलहा मसाजिद मदार जी हिफाजत फरमा हक जो बोलो बाला फरमा बिनी जहानियों भलायूं कामयाबियों कामरान नसीब फरमा। मुंजा अल्लाह जेके भी तुझा बालना इन जगह ते इन भली महफिल में वेठा हैं दामन खाली थी झोल खाली थी हथ खाली थी पंहिंजे रहमत सां माला माल फरमा। मुंजा अल्लाह मेरा मंदा गंदा तुझा बंदा एतरो अकुल नाहे दिमाग नाहे रब जेको घुरी सघियासे उहो भी अता फरमा जेको घुरी न सघियासे उहो भी अता फरमा। अल्लाह समूर जे हक में भला फैसला फरमा। जेके बीमार पंहिंजा परावा सगीर कबीर नंढा वॾा मर्द औरतूं अल्लाह उनके शिफाए कामिला आदिला अता फरमा। मुंजा अल्लाह जेके औलाद न आहे उनके नेक साले औलाद अता फरमा। जेके औलाद आहे उनके बच्चन के कुरान वारो माहौल नसीब फरमा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबील उम्मी व आलि बारिक वसल्लम अदद कुल मालूम लक दाइमन अबदन अबदा। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। वरी जिंदगी रही त तकदीर कंदा त तव्हां भी झूठो पिया मां भी माहौल ॾिसी सम्झीसि। जज़ाक